खबर ना है खान बहादुर के एड़ी केड़ी तकड़ हुई नाश्तो भी न की ई ओताक ते हलियो वियो। मूं तो इहो ई ॿुधो आहे त राति देर सां सूबेदार को ख़ास शिकार ओताक ते पहुचायो वियो। मूंखे ईअं लॻे थो त बाबा साईं हुनजी सार संभाल लहण वियो। शिकार शिकार में छा मुराद आहे? को हरणी या फाड़ो या का छोकरी? न न इन्हनि टिनि शयुनि मां का बि शइ न आहे। गुजारत अञा बि बचे थी। शेरोज खान छो तो बुझार दोनी साफ गाल कर त गाल आहे छा? शम्सुद्दीन को नंढो जमींदार आहे। रात बाबा साईं वटि सूबेदार उनखे पेश कयो आहे। ऐं मूं इहो बि ॿुधो आहे त शम्सुद्दीन तुंहिंजे खानदान मां कि अञा बि गुझा तालुकात आहिनि। तालुकात जो मतलब समझी थी तूं परेशान न थी। बाबा साईं के तुंहिंजे करीबी तालुकातनि जी अञा बि का भुणक न आहे पई। बाबा साईं के हर गिज़ क़बूल न आहे त को असांजी जागीर जे विच में को 100 या 125 एकड़ कंहिं गैर जो हुजे। थोड़ो सोच जेकॾहिं बाबा साईं खे तुंहिंजे ऐं शम्सुद्दीन जे विच जी तालुकनि जी ख़बर पहुची वई न, सोच छा थींदो, कहिड़ो असर थींदो। यो सब मुझो मतलब आता यो सब तोके कीअं मालूम थियो? दरअसल घणे वक्त खां वठी तव्हांजा उबता पेर खांदे उन्हनि पेरनि जे ज़रिए उन शख्स वटि मां वञी पहुतो आहियां। यो तो तू सौ सिधो मोते चढ़त करे रहियो आहीं। जॾहिं त पंहिंजे विच में नाराज़गी ऐं कावड़ू ख़त्म करे छॾियूं त पोइ ही छा आहे? मूंखे तोखे ब्लैकमेल करण जी का बि ज़रूरत न आहे, पर इहो सभु कुझु इन जे करे मूं खोले तोखे ॿुधायो त तूं पंहिंजी निज़ाकत खे सम्झी सघीं। मां तोखे इहो ॿुधाईंदो हलां त शम्सुद्दीन जी ज़िंदगी ख़तरे में आहे। जेकॾहिं हू पंहिंजी ज़मीन जा कागज़ बाबा साईं जे नाले ते न कया न त हू तां जेरो वापसि कॾहिं बि कोन ईंदो। ऐं चङी तरह ख़बर आहे मारियो वेंदो। वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।